पिट शामी 8 मुहर्रमुल हराम जे रात जो अंजुमन शिया हैदर करार खंदक कमेटी तरफां अॼु बाहि जो मातम कयो वेंदो। बाहि ते मातम लाइ मेला ग्राउंड जे चौधारी काठ जो पिंजरो ॿधी 2.5 फुट वेकरी ऐं 20 फुट डिघी गंदख खोटे उन में 100 मण काठ ॿारियो वेंदो ऐं बाहि जो मातम राति 2 वॻे शुरू कयो वेंदो। बाहि जे मातम में शिरकत लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां हर साल जियां हज़ारई मोमिन भिट शाह पहुची रहिया आहिनि। बाहि ते मातम खां अॻु अंजुमन शियान हैदर करार खंदक कमेटी काफ़िले जे सालार सैयद एहसन अब्बास शाह ऐं सैयद फरहाद अब्बास शाह जी अॻवानी में मरकज़ी इमाम बारगाह तां काफ़िलो बरामद कयो वेंदो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ रवायती हंधनि तां थींदो दरगाह भिट धणीअ ते पहुचंदो, जिथे नुहा ख़्वानी ऐं सीना ज़नी करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई वेंदी। बाहि ते मातम में मोमिननि जी हिफ़ाज़त लाइ पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया, जिन ते पुलिस सां गॾु रेंजर्स जा जवान पिणु पंहिंजी ड्यूटियूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। मातम जी निगरानी लाइ CCTV कैमराउनि ज़रिए बि निगरानी कई पई वञे।